अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अव्हां खे भलीकार चऊं था। पाकिस्तान जो कि अपोज़िशन जो पार्टियूं आहिनि हिकु भेरो ॿीहर उहे मुतहिद थियनि पियूं हुकूमत जे ख़िलाफ़ भरपूर तहरीक हलाइण जे सिलसिले में। मौलाना फज़लुर रहमान इन खां पहिरियां हिकिड़ो अटैम्प्ट करे चुको आहे। तोड़े जो पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जी उनखे सपोर्ट हासिलु हुई, पर उहा उनखे हिमायत हासिलु न हुई, जंहिंजो मौलाना फज़लुर रहमान पाण इज़हार बि कयो हो। संदसि चवण त जेकॾहिं पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग सही अंदाज़ में संदसि साथ ॾियनि हा त हीअ हुकूमत कॾहिं जो ख़तमु थी चुकी हुजे हा। उनखां पोइ मौलाना फज़लुर रहमान काफ़ी मायूस नज़र पिया आयो, पर हाणे हिकु भेरो ॿीहर उहे सभु एक्टिव थियनि पिया। मौलाना फज़लुर रहमान जूं मुलाक़ातूं थियूं। बिलाल भुट्टो ज़रदारी साहब खे शहबाज शरीफ़ साहब जे सिहतयाब थियण जो इंतज़ारु हो, उहे सिहतयाब थी विया। गुज़िरियल ॾींहुं हुननि जी मुलाक़ात थी बिलाल भुट्टो ज़रदारी जी मियां शहबाज शरीफ़ सां। उनखां पोइ JUI जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात थी। हाणे हीअ जेके टई पार्टियूं आहिनि इहे मुतफ़िक़ आहिनि इन ॻाल्हि ते त हिन हुकूमत खे कंहिं बि रीति अॻिते हलणु न ॾिनो वेंदो ऐं उनखे घर मोकिलिणो पवंदो। जेके बयान अचनि पिया उन में इहो चयो पियो वञे त तहरीक हलाई वेंदी ऐं हिन हुकूमत जो वधीक हलणु हाणे मुल्क जे हक़ में न हूंदो ऐं इमरान न्याज़ी ऐं पाकिस्तान जो गॾु हलणु मुमकिन न आहे। शहबाज शरीफ़ साहब जो इहो चवणु आहे। गॾोगॾु मौलाना फज़लुर रहमान जो इहो चवणु आहे त नाजाइज़ ऐं नाअहिल हुकूमत आहे जंहिंखे घर वञिणो पवंदो। हाणे ॾिसणो इहो आहे त हीअ जेके पार्टियूं आहिनि उन्हनि जो हिक ॿिए ते केतिरो एतमाद आहे ऐं हीअ हुकूमत खे टफ टाइम ॾियण में कामयाबु वञनि थियूं या न। ऐं वॾो सुवाल इहो बि आहे त वे आउट छा हूंदो अपोज़िशन जी हिन तहरीक जो। छा हीअ रोडनि ते ईंदा, असेंबली में का अहिड़ी करारदाद नाअहली जी आंदी वेंदी वज़ीर आज़म जे लाइ, जीअं पहिरें स्पीकर जे लाइ ॻाल्हियूं थियूं। छा थींदो, छा इन तहरीक जो वे आउट छा हूंदो, उहो अॼु प्रोग्राम में असीं सम्झण जी कोशिशि कंदासीं। ऐं जेके इहे ॻाल्हियूं हलनि पियूं त नवाज़ लीग अञा ताईं राज़ी न आहे हिन हुकूमत जे ख़िलाफ़ु भरपूर तहरीक हलाइण जे सिलसिले में। ऐं गुज़िरियल ॾींहुं बिलाल भुट्टो ज़रदारी इहो चयो बि सही सहाफ़ियुनि जे सवाल जे जवाब में त उनजी ख़्वाहिश हूंदी त शहबाज शरीफ़ साहब हिन काफ़िले खे लीड करे, यानी अपोज़िशन जी जेका तहरीक हूंदी उनजी सरबराही शहबाज शरीफ़ साहब करे। पर शहबाज शरीफ़ साहब खिलंदे इहो जवाबु ॾिनो त हू चाहे थो त हिन जेका क़यादत आहे उहा नौजवान जेकी क़यादत आहे उनजे कुल्हनि ते हुजे, मतिलबु बिलाल भुट्टो ज़रदारी साहब खे क़यादत करणु खपे। सो हाणे क़यादत केरु कंदो न कंदो ऐं केतिरी रीति नवाज़ लीग हिन तहरीक जो हिसो हूंदी न हूंदी, छाकाणि त मुख़्तलिफ़ जेके बि इहे पार्टियूं आहिनि उन्हनि खे इहे बि ख़दशा आहिनि त हीअ पार्टियूं पंहिंजा जेके मसइला आहिनि उहे हल कराइण जी किथे कोशिशि कनि ऐं हिन तहरीक खां पोइ थिड़ी न वञनि, पासीरियूं न थी वञनि, छाकाणि त माज़ी में ईअं थींदो रहियो आहे। उन करे जेको फ़ुक़दान आहे उहो एतमाद जो फ़ुक़दान असांखे स्टिल नज़र अचे थो। उहो केतिरो ख़तमु थियो आहे या न उहो बि असीं ॼाणण जी कोशिशि कंदासीं। गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ जेका हुकूमत आहे उहा मुसलसल मुश्किल जेके मुश्किलात आहिनि उन्हनि खे मुंहुं ॾिए पई। ऐं अॼु वज़ीर आज़म जा ॿ जेके माउन ख़ासि आहिनि, ख़ासि तौर ते डॉक्टर ज़फ़र मिर्ज़ा साहब जेके आहिनि सिहत वारे वज़ीर जो उन्हनि वटि कलमदान बि हो, उन्हनि अॼु पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। ऐं तानिया इदरोस साहिबा जेका हुई उन्हनि बि अॼु रिज़ाइन कयो आहे। सो हिकिड़े ॾींहं में वज़ीर आज़म जा ॿ माउन ख़ासि जेके आहिनि उहे रिज़ाइन करे हलिया विया आहिनि। हीअ मामिलो छा आहे उहो बि असीं सम्झण जी कोशिशि कंदासीं, छाकाणि त तानिया ते त ॿिटी शहरीअ जे हवाले सां जेको हो मामिलो हो त उन्हनि जी ॿिटी शहरीत आहे, तमामु घणी उन्हनि ते तनक़ीद बि थी पई। ज़फ़र मिर्ज़ा साहब जे हवाले सां हींअर जेके मुख़्तलिफ़ ज़रियनि जे हवाले सां इहे ख़बरूं हलनि पियूं त दवाउनि जूं जेके क़ीमतूं वधियूं उन जे हवाले सां बि कुझु इशूज़ हलिया पिए, उन ते हू नाख़ुशि हुआ। ऐं गॾोगॾु उन्हनि ते हिकिड़ो इल्ज़ाम इहो बि लॻे पियो, तोड़े जो उनजी तस्दीक नाहे थी, त भारत मां जेके दवाऊं घुरायूं वयूं हुयूं उहे ज़ाब्तनि जे ख़िलाफ़ु घुरायूं वियूं। उनजी वज़ीर आज़म जांच कराई, उन में कुझु उन्हनि जी ज़िमेवारी साबित थी, उनखां पोइ उनखां इस्तीफ़ा वरिती वई आहे। ऐं हीअ ॿई जेके इस्तीफ़ा आहिनि उहे वज़ीर आज़म मंज़ूर बि करे वरिता आहिनि। जेकॾहिं मामिलो ॿिटी शहरीअत जो आहे त पोइ ॿिया जेके 6 खां 7 अहिड़ा ख़ासि जेके मददगार आहिनि, सलाहकार आहिनि, उन्हनि जी ॿिटी शहरीअत आहे या उहे ॿियनि मुल्कनि जा शहरी आहिनि, त छा उहे बि इस्तीफ़ा ॾींदा? ख़ासि तौर ते जेके वज़ीर आज़म जा इंतिहाई वेझा साथी तसवर कया था वञनि, ज़ुल्फ़ी बुख़ारी साहब, छा उहे बि इस्तीफ़ा ॾींदा या न? सो इहो मामिलो बि गौर तलब आहे। सो अॼु पाण उन्हनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हुकूमत जूं जेके हीअ अंदरूनी परेशानियूं आहिनि, मसइला आहिनि, उहे मुसलसल वधनि पिया ऐं उन्हनि जा माण्हू इस्तीफ़ा ॾियनि पिया या उन्हनि जे अंदरियां जेके बयान अचनि पिया, ख़ुदि उन्हनि जा जेके वज़ीर आहिनि उहे बि उन ॻाल्हि जी मुखालफ़त कंदा रहिया आहिनि त जेके चूंडियल माण्हू न आहिनि उहे जेके आहिनि उहे काबीना जो हिसो नथा थी सघनि। नुज़रत पठान साहिबा हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। PTI जूं सीनियर अॻवान बि आहिनि ऐं असेंबली जूं मेंबर बि आहिनि। तमामु घणी महिरबानी यदि अव्हां खां सम्झणु चाहींदासीं जेके PTI जे लाइ हिकिड़ो त अपोज़िशन गॾिजे पई, हिकिड़ो त अपोज़िशन जो गॾिजणु पंहिंजी लेवल ते आहे त उहा तहरीक छा हूंदी आहे उनखे बि ॾिसंदासीं। पर पार्टी जे अंदरि जेके मुश्किलातूं असांखे या हुकूमत जे अंदरि नज़र अचनि पियूं, अॼु हिकिड़े ॾींहं में ॿिनि जेके माउन ख़ुसूसी आहिनि, माउन ख़ासि, उन्हनि जो इस्तीफ़ा ॾियणु या पार्टी जे अंदरि अहिड़े क़िस्म जा बयान अचणु
त वज़ीर आज़म जे लाइ ॿिया उम्मीदवार जेके आहिनि उहे साम्हूं अचनि पिया। थिए छा पियो PTI जी हुकूमत लाइ जेके ॿाहिरियां मसइला पंहिंजी जॻह ते, अंदरूनी लेवल ते जेके मसइला थियनि पिया, अॼु 2 माण्हुनि ख़ासि रिज़ाइन करे विया, मामिलो छा आहे? असल में तो डिसइंफॉर्मेशन सेल ॾाढो एक्टिव आहे पंहिंजो हिन वक़्तु, इन करे इन क़िस्म जी जेका असां अजीब क़िस्म जी अफ़वाहूं आहिनि। बाक़ी रहियो ज़फ़र मिर्ज़ा साहिबु या तानिया साहिबा, उन्हनि पंहिंजी कुझु ज़ाती मसरूफ़ियतुनि जी, ऐं ॿियो ज़ाहिर आहे हिकिड़ो आयो पियो हुन में त हू आहिनि मल्टीनेशनल कंट्रीज़ जूं उन्हनि वटि पंहिंजो आहिनि शहरियत आहे, उन करे उन्हनि मुनासिबु सम्झो हूंदो त उन्हनि खे पंहिंजो फ्यूचर सेव करण जे लाइ ज़ारा पंहिंजी सिटीज़नशिप छॾण जे लाइ उन्हनि शायदि एग्री कोन कयो आहे, इन करे हूअं ई उन्हनि खे शायदि रिज़ाइन कयो अथनि। बाक़ी हूअं एज सच का प्रॉब्लम कोन्हे गवर्नमेंट जे अंदरि, ऐं को बि सेकेंड प्राइम मिनिस्टर जी का चॉइस ई कोन्हे PTI में। जीअं बेनज़ीर भुट्टो जी ज़िंदगी में ॿियो को बेनज़ीर भुट्टो न पियो थी सघियो, जीअं नवाज़ शरीफ़ जी मौजूदगी में को ॿियो नवाज़ शरीफ़ कोन्हे, ईअं ई इमरान ख़ान जी मौजूदगी में ॿियो को लीडर कोन्हे। छो त इमरान ख़ान ई जिदोजहद कई आहे, उन ई ठाही आहे पार्टी, उन ई जी हिकिड़ो विजन आहे पंहिंजो। सो बाक़ी रहियो त पार्टी जे अंदरि के इख़्तिलाफ़ या आहिनि, त उहो मूंखे त एॾे सॼे अरसे में कोई नज़र कोन आहे। हा, असांखे काई कंहिं शइ ते डिस्कशन करणी हूंदी आहे, छा हूंदी आहे, त असां फ्रैंकली ॻाल्हाईंदा आहियूं, उहो इख़्तिलाफ़ न हूंदो आहे, उहा हिकिड़ी राय हूंदी आहे। बाक़ी एज सच ईअं ॿी का बि ॻाल्हि कोन्हे। अच्छा, जीअं अव्हां चयो हिननि ॿिनि जे लाइ ॿिटी शहरियत हुई, मे बी उन्हनि पंहिंजो फ्यूचर सेव करण जे लाइ रिज़ाइन ॾियण खे बहितर सम्झो हुजे, त छा वज़ीर आज़म साहिबु अहिड़ियूं कंहिं इंस्ट्रक्शन ॾिनियूं आहिनि त जेके ॿिटी शहरियत वारा आहिनि या ॿारहीं शहरियत छॾनि, या हितां जेको उहिदो आहे वज़ारत आहे या कलमदान या माउन ख़ासि जो उहिदो उहो छॾनि, वज़ीर आज़म जूं कहिड़ियूं इंस्ट्रक्शन्स आहिनि? यकीनन हूंदियूं न। ॾिसो, अगरि हिकिड़ो कानून अचे पियो ऐं हिकिड़ो जेको पहिरीं त अवल त जेके मामून ख़ुशूसी कैबिनेट जा मेंबर आहिनि, हुन में वहनि था, असेंबली जी फ्लोर ते वहनि था, अची असेंबली में बि एज़ अ मिनिस्टर बि ॻाल्हाइनि था, त उन्हनि जे लाइ थोरो आहे में त भई तव्हां नथा रखी सघो। पर जेकर हाणे अहिड़ो कानून ठहे पियो ऐं अहिड़ो कानून आहे, त पोइ मुंहिंजे ख़्याल में त असां सभिनीनि खे उन शइ ते जेको आहे सो रखणु खपे। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो बि आहे। अच्छा, पोइ ईअं त 7 माण्हुनि जा नाला हुआ, उनमें ज़ुल्फ़ी बुख़ारी साहिब जो बि नालो आहे, जेके घणा वेझो सम्झनि, त पोइ छा इहो तवक़ा आहे त ईंदड़ ॾींहंनि में ॿिया बि रिज़ाइन कंदा या इहो उहिदो रखंदा या ॿिटी शहरियत छॾींदा, पोइ उहे जेके ॿिया 5 माण्हू बचनि था? उहो ॾिसूं छा थो थिए हुनजो, पर आउं सम्झां थी त जेके कैबिनेट जा मेंबर हिसा आहिनि उहे त शायदि छॾे ॾींदा, बाक़ी या कैबिनेट छॾे ॾियनि या सिटीज़नशिप छॾे ॾियनि। बाक़ी जेके कैबिनेट जा हिसा कोन्हनि उहे नथा करे सघनि, उहे ॿई रखी सघनि था। उन लाइ कानूनी माहिरनि खां राय घुरी अथनि त किथे को अहिड़ो कानून त कोन्हे जेको ज़ाहिरी तौर ते महसूस न थिए, पर उहो हुजे, त उन ते राय हले पई। सही। अच्छा, हाणे जेकॾहिं अचूं अपोज़िशन जेका हाणे मुसलसल मुतहिद थियण जी हिकु ॿीहर कोशिशि करे पई, यकीनन अव्हांजे इल्म में हर सरगर्मी हूंदी। अॼु बि शहबाज शरीफ़ साहब, बिलावल साहब, मौलाना साहब फ़ोन ते राब्तो कयो आहे, सेनेटरनि जी लेवल ते कमेटी बि ठाहिनि पिया, ऐं ईद खां पोइ चवनि पिया त हिकिड़ी भरपूर तहरीक हूंदी ऐं हीअ हुकूमत हाणे वधीक करसो हली त या मुल्क सां नाइंसाफ़ी हूंदी। सो कीअं पिया ॾिसो अपोज़िशन जी तहरीक खे, जेका तयारियूं थियनि पियूं अव्हांजी हुकूमत खे घर मोकिलण जे हवाले सां? अपोज़िशन त हिकिड़ो त चूचू जो मुरबो आहे, हिक ॿिए खे 5 सालनि लाइ जेको सोननि मौक़ा ॾिना, पोइ 4 साल हुकूमत कई। आसिफ़ ज़रदारी जी हुकूमत हुई त आख़िरी साल में नवाज़ शरीफ़ गद्दार ताईं आसिफ़ ज़रदारी खे चई छॾियो, सिक्योरिटी रिस्क चई छॾियो, चोर चई छॾियईं, डाकू ॾेई चई छॾी, सभु कुझु चई छॾियईं। ठीकु आहे, पोइ उन करे पोइ हू पॉलिटिक्स में इलेक्शन खटी हुन, पोइ इलेक्शन खटण खां पोइ वरी 4 साल वरी नवाज़ शरीफ़ रहियो पंहिंजो, त पानामा जो केस अची वियो त पंहिंजो मोदी जो यार करार ॾिनो पंहिंजो बिलावल भुट्टे साहिबु हुनखे, ऐं आसिफ़ ज़रदारी त हुनखे तमामु घटि वधि ॻाल्हि करे, घटि वधि तव्हां पाण ॿुधी हूंदी। माफ़ कजो मुंहिंजी ॻाल्हि कटियां पई, पर इहो पाकिस्तानी सियासत जो रहियो न आहे वतीरो हिकिड़ो, त जीअं इमरान ख़ान साहिब ते अचूं त शेख रशीद साहिब खे जीअं चवंदा आहिनि चपड़ासी बि न रखूं, परवेज़ इलाही खे चवंदा हुआ पंजाब जो डाकू आहे, MQM जे लाइ जेको कुझु चवंदा हुआ, या MQM जो दौर में कराची अचण ते बैन हूंदो हो, उहे नफ़ीस इहो अलमियो आहे। छा आहे पाकिस्तान जी सियासत जो?
हा जॾहिं MQM जी दौर जी ॻाल्हि पिया तव्हां कयो त MQM तॾहिं इल्ताफ़ हुसैन वारी MQM हुई, पर जॾहिं हिननि सभिनी पंहिंजो पाण खे इल्ताफ़ हुसैन खां हटाए करे हिकिड़ी आम पॉलिटिकल पार्टी बणिजी उभरिया आहिनि, त आउं सम्झां थी त उन्हनि सां इताद करण में कंहिंखे बि को इतराज़ न हुजणु खपे। बाक़ी रहियो काफ लीग, त काफ लीग खे उतां सभ खां पहिरीं त असां ई चयोसीं त उहो डाकू आहे, पर सभ खां वधीक बेनज़ीर भुट्टो साहिब कातिल पर चयो उहो ई सम्झण पिया चाहियूं त इहो छा आहे, जॾहिं ज़रूरत पवे थी त पोइ उहे सभु प्यारा था थी वञनि, ज़रूरत न आहे त पोइ हुनखे कातिल जा इल्ज़ाम, इहो पाकिस्तानी सियासत में जी असांजे मुल्क जो जेको सिस्टम आहे न पॉलिटिकल, एॾो पंहिंजो बोसीदा ऐं अजीब क़िस्म जो सिस्टम आहे, उन में खे चेंज आणण जे लाइ मुंहिंजे ख़्याल में कंटिन्यू पॉलिटिकल इंस्टीट्यूशन्स खे स्ट्रॉन्गली हलणु खपे, ताकी आस्ते आस्ते उहे माण्हू छणिजी वञनि हलिया, नौजवान क़यादत अचे ऐं उहा उन सभिनी शयुनि खां हटी करे पाकिस्तान जे मुफ़ाद में सोचे त इहो हिकिड़ो कंटिन्यू। पर ही त एॾा माना तव्हां ॾिसो न, इहा माफ़िया आहे, चारो तरफ़ पॉलिटिक्स में माफ़िया वेठी आहे, पंहिंजो बिज़नेस कम्युनिटी में माफ़िया वेठी, हर तरफ़ वेठी आहे। उहो कॾहिं बि कोन चाहींदी त पाकिस्तान जो सियासी निज़ाम को बहितर या पॉज़िटिव थिए, इहो त तव्हां पाण महसूसु करे सघो था। ऐं उहा माफ़िया हर पार्टी में आहे, मतिलबु या कंहिं हर पार्टी में आहे, हर पार्टी में आहे, इहो इन खां केरु इनकार करे कोन थो सघे। हू मोस्टली दे आर इन्वेस्टर्स, न उहे इन्वेस्ट कनि था, पोइ जिते हावी थियनि था, पोइ किथे किथे क़यादत उन्हनि जे अगेंस्ट बि फ़ैसिलो कए थी, इमरान ख़ान उन जे अगेंस्ट फ़ैसिलो करे पियो, पोइ ॾिसूं हाणे की असां केतिरो अॻियां कामयाबी वठूं था। ऐं हीअ ॾिसो त पाण ई माफ़िया ॾिसो न, हीअ जेके छुटियल कारतूस आहिनि, इहे सभु गॾिजी विया आहिनि, ऐं असल में त मौलाना फज़ल रहमान जी सॼी गेम पे हले, ऐं टिनिनि जा जेके इमाम हिकु जहिड़ा कोन्हनि। सही। अच्छा, हाणे जेकॾहिं वरी अव्हां जी हुन ॻाल्हि ते अचिजे त नौजवान क़यादत खे अचणु खपे ऐं जंहिंजा नज़रिया सुठा हुजनि, बिल्कुलु, पोइ हुनजो त सभ खां वधीक नुक़सानु तव्हांजी पार्टी खे थींदो, अव्हांजी जंहिंजे लाइ चयो पिया त PTI माना ख़ान साहब माना PTI, त पीपल्स पार्टी त वरी बि, या मरियम साहिबा, ॿियूं पार्टियूं त पंहिंजी क़यादत तयारु कनि पियूं, त पोइ PTI में मुतबादिल छा आहे ख़ान साहब जो? PTI में काफ़ी नौजवान वेठा आहिनि जेके इमरान ख़ान जी क़यादत में हलनि पिया, ऐं अलासी उन्हनि इमरान ख़ान खे ज़िंदगी ॾे, सिहत ॾे। मुंहिंजे ख़्याल में काफ़ी नौजवाननि खां वधीक ख़ान साहब एक्टिव आहे। 24 कलाक जेको आहे सो हू पंहिंजे ऑफिस खे में 12-13 कलाक कंटिन्यू कमु थो करे माण्हू, ऐं कंटिन्यू हू मीटिंग्स कॉल करे थो। त ॿिया त माण्हू त कोई 6 महीने में कैबिनेट जी मीटिंग कॉल कंदा, ही त हर 8 ॾींहं ते घुराए थो, इंडिविजुअली अलॻि मीटिंग्स थो करे। त मूंखे त किथे बि कोन थो ख़ान साहब लॻे त पर क़यादतूं नौजवाननि जूं अॻियां उभरणु खपनि। ऐं ॾिसो न, काइदे आज़म एजिड हुआ, पर काइदे आज़म जंहिं मुल्क खे ठाहियो उन पंहिंजी यूथ खे स्ट्रॉन्ग कयो, त इन मक़सदु कोन्हे त काइदे आज़म जी हैसियत ख़तमु थी वई हेॾी। सही सही था चओ। ठीकु आहे, तमामु घणी महिरबानी, अव्हां टाइम ॾिनो। नुज़रत पठान साहिबा क़ौमी असेंबली जो मेंबर बि आहिनि PTI जूं, ऐं उनजो मौक़िफ़ अव्हांजो साम्हूं आहे। उन्हनि जो चवणु आहे त जेको PTI जी हुकूमत खे को बि मसइलो न आहे, ऐं शहरियत वारे मसइले जे करे ई उन्हनि जो ख़्यालु आहे त हीअ जेके 2 माउन ख़ासि आहिनि इस्तीफ़ा ॾिनी आहे, त हीअ शहरियत वारो मामिलो हूंदो। जेकॾहिं ईअं आहे त पुठियां जेके 5 ॿिया माण्हू बचनि था, जेके काफ़ी वेझा बि सम्झा वञनि था, छा उहे बि रिज़ाइन कंदा, या ही उहिदो रखंदा, या हूअ शहरियत छॾींदा, या उन हवाले सां ॾिसूं था त ख़ान साहब वधीक ईंदड़ ॾींहंनि में कहिड़ो मौक़िफ़ जेको आहे अख़्तियार करे थो। ऐं जेकॾहिं अपोज़िशन जी तहरीक जो ज़िक्र थिए त अॼु जेके राब्ता थिया आहिनि उन्हनि में सेनेटर्स जी लेवल ते हिकिड़ी कमेटी ठाही पई वञे, उहा एजेंडा बि तय कंदी। ऐं ईद खां पोइ जेका आहे ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थिए पई, ऐं एजेंडा उनजो पहिरियां ई बिलावल साहब गुज़री वाज़े करे छॾियो आहे त एजेंडा इहो ई आहे त हिन हुकूमत खे घर मोकिलिणो आहे। सवाल हिते वॾो इहो पैदा थिए त हुकूमत खे ई घर मोकिलिणो आहे या रुगो ख़ान साहब खे घर मोकिलिणो आहे। जेकॾहिं हुकूमत घर वई त माना नए सिरे सां इलेक्शन, ऐं नए सिरे सां जेकॾहिं इलेक्शन थियनि था त पंजाब में छा पीपल्स पार्टी खे को आसरो उमेद आहे, या बाक़ी 3 सूबनि में, सिंध में त उन्हनि जी हुकूमत आहे, सो पीपल्स पार्टी चाहींदी त उन्हनि जी सिंध हुकूमत बि वञे। ऐं हुकूमत वञण वारी जेका ही असीं चऊं त उन हिकिड़े कहिड़े शर्त ते हू चाहींदी त इलेक्शन थिए या न, सो उन सवाल ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर हिते वक़्तु आहे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ उन ते वधीक पाण तफ़सीलन ॻाल्हि ॿोल कंदासीं।
जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था ऐं उन मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। इस्लामाबाद मां सीनियर सहाफ़ी ऐं तज्ज़िया निगार सैयद इफ्तिखार शिराजी साहब असां सां टेलीफोन लाइन पे मौजूद हैं। बहुत शुक्रिया आपका शिराजी साहब, आपने हमें टाइम दिया। वक्तन फ़वक्तन आपसे हम आपको ज़हमत देते हैं, आपका व्यू लेने की कोशिश करते हैं ताकि हम भी कुछ समझ पाएँ, हमारे जो देखने वाले हैं वो भी। अपोजिशन एक मरतबा फिर मुत्तहद होने की कोशिश कर रही है और ऐलान तो बड़े कर रही है। इस मरतबा मौलाना साहब ने तो पहले भी अटेम्प्ट किया, पीपल्स पार्टी नवाज़ लीग ने जो साथ दिया वो आपके सामने। इस मरतबा भी वही बहस चल रहा है कि पाकिस्तान की तारीख़ में कभी भी किसी भी पॉलिटिकल मूवमेंट के नतीजे में कोई भी हुकूमत घर नहीं गई। तो इस मरतबा आपको क्या लगता है कि ये खान साहब की हुकूमत को घर जाने में कामयाब हो पाएगी अपोजिशन जो कोशिशें कर रही है? देखिए, जो तहरीक इंसाफ ने कोशिश करनी थी घर जाने के लिए, उनकी तरफ से तो भरपूर तरीके से कोशिश की गई है कि उनको घर भेजने के लिए जो भी एक तरह से इकदाम होते हैं, हम माजरत के साथ, उन्होंने तो अपने तय कर लिए। 2 साल की कारकर्दगी आपके सामने है। इस वक्त जो मुल्क की मईशत की सूरत हाल है, या रोजमर्रा अशिया की कीमतें देख लें, या बाकी मामला, तो मेरा ख्याल में कहीं भी तहरीक इंसाफ की हुकूमत को ज्यादा इंटरेस्टिव नजर नहीं आती। तो ऐसे में तहरीक इंसाफ ने तो जो करना था वो कर लिया, लेकिन सवाल यही है कि क्या अपोजिशन कि जो बहरहाल एक बड़ी तवाना अपोजिशन है, जो बड़ी मजबूत अपोजिशन है, और अगर वो चाहे तो लोगों को सड़कों पे भी ला सकती है, अगर वो चाहे तो ऐवान के अंदर भी एक तब्दीली ला सकती है। तो मैं समझता हूँ कि उसके किरदार के ऊपर डे फर्स्ट से सवाल उठ रहे हैं। हम बार बार बात करते हैं कि जब इलेक्शन हुए थे तो उस वक्त भी शायद मौलाना फजल रहमान भी चाह रहे थे कि इन इलेक्शन के नताइज को तस्लीम ना किया जाए, पार्लियामान में ना जाया जाए और एक नया इलेक्शन की राह हमवार की जाए। लेकिन उस वक्त भी देखा यह गया है कि सबसे पहले मुस्लिम लीग नून और उसके बाद कहीं पीपल्स पार्टी भी इस मामले के हमें कोई पीछे हटती हुई नजर आई। उसके बाद आपने देखा जो तहरीक चली मौलाना फजल रहमान की, उस तहरीक को भी अपोजिशन की जानिब से वेलकम नहीं किया गया। इवन के एक कोशिश हुई अपोजिशन की जानिब से कि अपना जो वजूद है उसका इजहार करे, और चेयरमैन सादिक संजरानी के खिलाफ एक तहरीक अदम एतमाद जरूर आई, लेकिन उसका जो हश्र हुआ वो भी आपके सामने है। तो अब भी मेरा ख्याल में जो इस वक्त जिनके पास कायदे हिज़्ब इख्तिलाफ की कुर्सी है वो मुस्लिम लीग नून है, और उनके किरदार के ऊपर बड़े सवाल उठ रहे हैं कि शायद अब भी वो इतनी मुखलिस नहीं, इतनी सिंसियर नहीं है। और यही वजह है कि कल जब बिलावल भुट्टो जरदारी मिले भी हैं शहबाज शरीफ से, तो उनको भी लगता नहीं है, गोया को वो रिकॉर्ड पे जरूर लाना चाह रहे थे कि अब शहबाज शरीफ साहब सेहतयाब हो गए हैं, अब शहबाज शरीफ साहब आमादा हो गए हैं कि वो अपोजिशन को लीड करेंगे। लेकिन जो बॉडी लैंग्वेज शहबाज शरीफ साहब की थी वो कुछ और बता रही थी, गोया कि ये कि वो अब भी मामला फहमी की सियासत पे यकीन रखते हैं, और अब भी वो नहीं चाहते कि वो तहरीक इंसाफ की हुकूमत को टफ टाइम दें। शाहजी, आपसे समझना ये भी चाहेंगे जो 2 माउन खास हैं, आज एक ही दिन में 2 माउन खास वज़ीर आज़म साहब के उन्होंने रिज़ाइन किया, वो इस्तीफ़े मंजूर भी हो गए। इसके पीछे आपको क्या असबाब नज़र आ रहे हैं? दोहरी शरीयत वाला कोई इशू है या कोई और मामला चल रहे हैं? अगर दोहरी शरीयत है तो बाकी जो रह रहे हैं पीछे 5-6, उनका क्या बनेगा? क्या वो भी रिज़ाइन करेंगे? अगर दोहरी शहरियत का मामला होता तो ये चीजें तो बड़ी देर से सामने आ चुकी है, और उसके बाद काबीना का एक इजलास भी हुआ है। तो मैं नहीं समझता कि इसको बुनियाद बना के किसी को घर भेजा गया है। इन 2 मामलात में, इन 2 तस्तीफों के पीछे कुछ और मामलात हैं, और मुझे लगता है कि जफर मिर्जा साहब के बारे में ये कहा जा रहा था कि जब भारत से कुछ अद्वियात दरामद की गई हैं, या हालिया दिनों में जो अद्वियात की कीमतों में इजाफा हुआ है, उन मामलात को लेके, या फिर ये है कि कोरोना का इशू जो शुरू में जिस तरह मिसहैंडल हुआ है, तो उसको लेके शायद प्राइम मिनिस्टर उनसे नाराज थे। लेकिन अगर ये मामलात हैं तो उनका इजहार जरूर होना चाहिए था कि उनके खिलाफ चार्जशीट क्या है। रादर जो डिजिटल टेक्नोलॉजी के मुतालिक उनकी मशीर थी, उनके बारे में शायद इत्तलात ये आ रही हैं कि उन्होंने कोई एक कंपनी खोल रखी थी, गोया के मफादात का तसादुम था। तो जो एक खातून जो एक किसी इदारे को हेड कर रही है और उसी में वो एक बिजनेस भी कर रही हैं, तो ये जाहिर सी बात है नहीं होना चाहिए था। और शायद मेरे ख्याल में यही बात प्राइम मिनिस्टर के इल्म में आई है, जिसकी बुनियाद पे उनसे फिर इस्तीफा मांगा गया। तो ये रूटीन की नहीं है और दोहरी शहरियत के मामले पे नहीं है, इनकी वजूहात कुछ और हैं। लेकिन बड़ी हैरान और कुन बात है और बड़ी अफसोसनाक बात है कि वो इमरान खान साहब के जो मेरिट पे बिलीव करते हैं, जो ट्रांसपेरेंसी पे बिलीव करते हैं, उनके नीचे जो काबीना के अफराद हैं, उनका जो कंडक्ट है वो ये है
اور اس سے پہلے بھی آپ کو یاد ہوگا کہ جو کیانی صاحب ان کے جو وزیر اقلیت ہیں، بالکل جب ان کو بھی جب کابینہ سے فارغ کیا گیا تھا تو اس وقت بھی صورتحال یہ تھی کہ ان کے بارے میں کہا جا رہا تھا کہ انہوں نے بھی کچھ شاید ابھی تک تحقیقات تو نہیں ہوئی، صحیح. لیکن ظاہر سی بات ہے جو باتیں ہو رہی ہیں کہ شاید ادویات کی قیمتوں میں جو اضافہ ہوا تھا اس میں شاید انہوں نے کچھ کمپنیوں کو فیور دی تھی، یا اس بنیاد پہ ان کے بارے میں بھی کچھ حقائق سامنے آئے تھے تو ان کو بھی ہٹایا گیا تھا. تو میں سمجھتا ہوں کہ جب پرائم منسٹر آف پاکستان اپنی کابینہ میں کسی کو لیتے ہیں یا اس کے بعد جب فارغ کرتے ہیں تو ان وجوہات کا ذکر ضرور ہونا چاہیے، بالکل. کیونکہ عمران خان صاحب خود کہتے ہیں کہ وہ ایک تو یہ ہے کہ ٹرانسپیرنسی پہ بلیو کرتے ہیں اور ساتھ میں یہ ہے کہ وہ میرٹ کو بہرحال اپرول کرتے ہیں. تو یہاں تقاضا بنتا تھا خاموشی سے لوگوں کو گھر بھیج دینا، اس سے شکوک و شبہات زیادہ بڑھتے ہیں، جنم لیتے ہیں، اور میرا خیال میں ان کو دور ہونا چاہیے. صحیح، مطلب یہ سمجھیں کہ دوہری شہریت والا ایشو ہے نہیں ویسے؟ نہیں، ہرگز نہیں لگ رہا، ورنہ تو زلفی بخاری صاحب کو بھی بالکل اور اس کے ساتھ باقی لوگ بھی ان کو بھی اس وقت گھر جانا چاہیے تھا. اگر وہ موجود ہیں تو پھر میرے خیال میں، اور جو ذرائع بھی ہمیں بتا رہے ہیں کہ وجوہات کچھ اور ہے جن کی بنیاد پہ ان دو افراد سے کہا گیا ہے کہ وہ گھر چلے جائیں. صحیح، بہت شکریہ آپ کا شیرازی صاحب، آپ نے ہمیں ٹائم دیا. ناظرین، افتخار شیرازی صاحب جو موقف جو ساموں ہے ऐं ॿिटी शहरीअ जो मामिलो न आहे, उन्हनि खे बि इहो लॻे थो ऐं इहे ॻाल्हियूं हलनि पियो त दवाउनि जा के मामला हुआ ज़फ़र मिर्ज़ा साहिब सां या तानिया साहिबा जे हवाले सां जेके ॿुधाइनि पिया त कंपनी जे हवाले सां के इशू हुआ. बहरहाल ख़ान साहिब वॾियूं दावाऊं त कनि था, पर उहे जेके बि दावाऊं हुयूं शुरू खां वठी हींअर ताईं उहे उन्हनि जे जो अमल आहे उन जे बिल्कुलु उबतड़ नज़र अचनि थियूं. छाकाणि त अॻु में ॿिटी शहरीअ जे हवाले सां ख़ान साहिब जो जेको मौक़िफ़ हो अॼु जेकॾहिं ॾिसूं था उन्हनि जी काबीना जे इजलासनि में अची उहे माउन ख़ासि ऐं जेके ख़ुसूसी सलाहकार आहिनि उन्हनि जा उहे अची वेहनि था जंहिंजी ॿिटी शहरियत आहे ऐं उनखे हाई सिक्योरिटी रिस्क करार थो ॾिनो वञे. सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे त ॿिटी शहरियत वारा जेके माण्हू आहिनि उहे पार्लियामेंट जो हिसो नथा थी सघनि, पर उहे असांजी काबीना जे इजलास में वेठल बि नज़र अचनि था. सो अहिड़ा खोड़ तज़ाद ख़ान साहिब जी शख़्सियत जे हवाले सां, उनजी सियासत जे हवाले सां, तर्ज़ अमल जे हवाले सां उहे जेके आहिनि उहे असांखे नज़र अचनि था. सो हिते बि मामिलो ॿिटी शहरियत वारो घटि थो नज़र अचे. जेकॾहिं ईअं आहे त पोइ ईंदड़ ॾींहंनि में बाक़ी जेके माण्हू आहिनि उन्हनि जे हवाले सां छा फ़ैसिलो थींदो. डॉक्टर करीम ख़्वाजा साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान ऐं सेनेटर आहिनि, उहे बि असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि. ख़्वाजा साहब, वरी महिरबानी कि अपोज़िशन हिकु भेरो ॿीहर मुतहिद थिए पई सर, ऐं बिलावल साहब त पहिरियों इहो पियो थियो त APC थींदी, उन में एजेंडा तइ थींदी त करिणो छा आहे, तहरीक कीअं हूंदी, पर गुज़िरियल ॾींहुं बिलावल साहब त वाज़े करे छॾियो त हीउ जेको असीं एक्टिविटीज़ जेके बि कयूं था या जेका APC थींदी उनजो मक़सदु इहो आहे त हिन हुकूमत खे घर मोकिलिणो आहे. सो हिते थोरो सुवाल इहो थो पैदा थिए त सॼी हुकूमत खे घर मोकिलण जी कोशिशि पई थिए या रुगो ख़ान साहिब खे, मतिलबु इन हाउस तब्दीली अचे ऐं सेटअप ईअं ई रहे, ख़ान साहिब हलियो वञे. सर, हाणे हुन में बिलावल साहिब इहो बि फरमायो आहे त इहो ईद खां पोइ APC थींदी. जी बिल्कुलु. हाणे हुन APC में फ़ैसिलो कबो छा कबो छा न कबो. पीपल्स पार्टी ऐं बिलावल साहिब जी सोच बिल्कुलु इहा ई आहे जंहिंजी असीं हिमायत बि कयूं था. पर हाणे जॾहिं APC में फ़ैसिला थींदा त पोइ यकीनन बिलावल साहिब ऐं पार्टी पाबंद हूंदी. त हिनजो मतिलबु अल्टीमेटली इहो आहे त हीअ नाकाम हुकूमत आहे. कोविड-19 वारे मसइले ते टोटल नाकाम जो आहे. कोरोना जे हवाले सां रातो राति पंजाब में जेको आहे सो दुकानूं ऐं मार्केटूं ऐं हर चीज़ बंदि, जो इंडिकेट इहो थो थिए की उते कोरोना इलाही फैलिजी वियो आहे, अमाद वधीक थियनि पियूं, इहे लिकाइनि पिया. न रुगो पंजाब पर KP, बलोचिस्तान, गिलगित बल्तिस्तान, कश्मीर, जिते किथे इहे लिकाइनि पिया. बिल्कुलु. ऐं उहो लिकाइण सां छा थींदो, उहो शयूं त खुली वेंदियूं. जेको रातो राति अचानक पंजाब में हिननि बंदि कयो आहे उन इंडिकेशन इहा ई आहे. अहिड़े नमूने मईशत में बि तव्हां ॾिसो त तबाही थी वई आहे. पाकिस्तान जॾहिं खां ठहियो आहे त GDP वञी माइनस में बीठी आहे, -2 में. त इहो सॼो एडवांटेज त अपोज़िशन खे आहे, जेकॾहिं का भरपूर तहरीक हलायो था, इहे सभु त अपोज़िशन इन्हनि सभिनी शयुनि जो फ़ाइदो खणी सघे थी. पर हिकिड़ो जेको जंहिं ते घणो बहस पियो थिए, जीअं सेनेट चेयरमैन खे हटाइण जी ॻाल्हि आई, हुन में अपोज़िशन नाकाम वई, त घणो फ़ाइदो. पीपल्स पार्टी का बि एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल चीज़ असां कोन कंदासीं. एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशन जी माना इहो न आहे त ॿिया माण्हू अची वञनि. उहो अगरि अची विया त पोइ त 10 साल छुटो. बाक़ी विद इन कॉन्स्टिट्यूशन जेका बि ॻाल्हि थींदी उहो पीपल्स पार्टी कंदी. सही. अच्छा, घणो बहस इन ते बि थिए पियो डॉक्टर साहिब त अपोज़िशन में अञा ताईं एतमाद जो जेको फुक़दान आहे उहो बि स्टिल मौजूदु आहे. हिक ॿिए ते ट्रस्ट अञा ताईं घटि आहे. जीअं राति बिलावल साहिब चयो त तजर्बेकार आहिनि, शहबाज साहिब क़यादत कंदा अपोज़िशन खे. शहबाज साहिब चवंदा त न बिलावल नौजवान क़यादत आहे, असीं ॿार नौजवान क़यादत जे कुलनि ते विझणु चाहियूं था. त
नवाज़ लीग जे किरदार ते अञा ताईं खोड़ सारा सवाल थियनि पिया त दिलियां उहे राज़ी आहिनि बि या न आहिनि, कंहिं बि तहरीक जे मूड में आहिनि या न आहिनि, त अव्हांखे छा पियो फील थिए? सर हाणे APC में ऐं उन खां पोइ अचण वारे ॾींहंनि में जेके वाक़िया थींदा उहे शयूं क्लियर थी वेंदी। हींअर आउं प्रिडिक्ट कयां ऐं उहो ग़लति साबित थिए। ऐं फ़िलहाल त जेको आहे सो हिकिड़े ॿिए ते एतमाद करणु ज़रूरी आहे। ऐं फ़िलहाल अगरि अदम एतमाद या शक कबो त पोइ शयूं अॻियां कोन वधंदियूं। सही न कजे उहो, पर उहो थी चवनि जेकॾहिं ख़ुदा न ख़ासा वरी अपोज़िशन नाकाम थिए थी, सेनेट चेयरमैन वारो मामिलो हुजे, मौलाना साहब जी तहरीक हुजे, जेकॾहिं हींअर बि त उनजो फ़ाइदो त अल्टीमेट वरी हिन हुकूमत खे थींदो। साईं थी सघे थो अगरि उहो जेकॾहिं ॾिसो न MRD जॾहिं ठही हुई ज़िया जे दौर में त MRD जेका 81 वारी तहरीक फेल वई, वरी 83 जी कामयाबु वई MRD जी, सही, वरी 86 में कोशिशि थी उहो बि एतिरी कामयाबु कान वई। तहरीकूं त हाणे कामयाबु बि थींदियूं आहिनि, नाकाम बि थींदियूं आहिनि। वक़्तु ॿुधाईंदो त केरु सचो आहे केरु सचो न आहे। त फ़िलहाल त शयुनि खे छिके हलिणो आहे, पोइ हाणे जिते वञी बीहनि। सही। अच्छा, आख़िर में मुख़्तसर अवां कमेंट्स चाहींदासीं। हीअ जेका हल्की फुल्की जेका बारिश थी, कुझु इलाइक़नि में ज़ाहिर आहे पाणी बि आयो, हिकिड़े पासे लाहौर बुॾो पियो, मीडिया जो रोल बि अव्हांजे साम्हूं हूंदो, ऐं PTI जेका तनक़ीद आहे ख़ासि तौर ते अव्हांजी जेका आला क़यादत आहे उन जे लाइ जेको हीउ ताज़ो कुझु थियो आहे, उन मामले खे अव्हां कीअं पिया ॾिसो? तव्हांजो मक़सदु आहे इहो फिक्सेड वारो जेको? जी बिल्कुलु, उन ते इन लेवल जी जेका इहा क़यादत जी उन जी तरबियत चऊं या उनजो पंहिंजो अमल आहे, या उनखे पीपल्स पार्टी कीअं पई ॾिसे? न, घटिया पाई जी सोच आहे PTI वारनि जी, फ्रॉम टॉप टू बॉटम। ऐं ही शख़्स जेको आहे सो वाना जो आहे कि कूड़े डोमिसाइल ते MNA थियो आहे, हिनखे त सेक करणु खपे। ऐं घटिया क़िस्म जा इहे माण्हू आहिनि, घटिया क़िस्म जी ॻाल्हियूं कंदा आहिनि। इन जी लीडरशिप इमरान ख़ान हुजे या इन जो आम वर्कर हुजे, ऐं इन खां वधीक छा चवां। न सियासी तरबत आहे, हिननि खे जिन आंदो आहे उहो बि घटिया सोच रखण वारा माण्हू आहिनि। 72 साल में उन्हनि जेको हुकूमतूं कयूं, घटिया माण्हुनि ते उन्हनि हथु रखियो, पाकिस्तान जो बर्बाद कयो, हाणे वरी हिन घटिया माण्हू जो वठी आया आहिनि। वॾी महिरबानी। ऐं डोमिसाइल वारो अहम मामिलो अव्हां छेड़ियो, असांजी कोशिशि आहे त उन ते ज़रूरु अव्हां खां मौक़ो वठूं त जेकॾहिं जाली डोमिसाइल ते केरु अची हितां क़ौमी असेंबली जा मेंबर बि थियनि था, ऐं जाली डोमिसाइल जो मसइलो घणे अरसे खां सिंध में हले बि पियो, उन ते वज़ीर आला साहब हिकिड़ी कमेटी बि तश्कील ॾिनी आहे, त उन ते छा हतमी हींअर कमु थियो आहे या छा सिंध हुकूमत करणु वञे पई, उहो बि ज़रूरु अव्हांखे ॼाणणु चाहियूं आहे। पर लाइन जो को इशू हो, सो उनजे करे डॉक्टर साहब सां असांजो जेको राब्तो आहे उहो कटिजी वियो आहे। बहरहाल ही सभु ॻाल्हियूं अव्हांजे साम्हूं आहिनि। अपोज़िशन जी जेका तहरीक हूंदी छा हूंदी, जीअं डॉक्टर साहब चवनि पिया त को बि आइन खां मथां क़दम न खणंदा, को बि अहिड़ो क़दम न खणंदा जंहिं असां का टीं धुर जेका आहे उहा फ़ाइदो खणे, त पोइ ओवरऑल ही तहरीक हूंदी छा, उनजा ख़दोख़ाल छा हूंदा। मक़सदु चवंदा इहो आहे त हीअ हुकूमत घर वञे या रुगो वज़ीर आज़म घर वञे, सो इहो बि सुवालु आहे। सो हाणे वेट कयो पियो वञे त जेका आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस आहे उहा थिए, ऐं मुतफ़िक़ा तौर ते उन मां जेको आहे कहिड़ो को फ़ैसिलो जेको आहे उहो थिए थो, ऐं उन ते सभु पार्टियूं अमल कंदियूं, या ईअं हूंदो त मौलाना जीअं अॻियां हुयो ऐं अलामती तौर ते ॿियूं पार्टियूं हुन सां गॾु हुयूं, छा हींअर बि ईअं ई थींदो या छा? सो उन जी ख़बर पवंदी ईंदड़ ॾींहंनि में। अॼु जे प्रोग्राम जो टाइम थियो पूरो, असांखे ॾींदा इजाज़त। अहले निगहबान।